आहे त वा अबू बकर सिद्दीक़ जी आहे। सुभान अल्लाह। और वो तुंहिंजो मुंहिंजो न बल्कि हज़रत अली जो भी इहो फ़ैसिलो आहे, इमाम हसन जो भी इहो फ़ैसिलो आहे, इमाम हुसैन जो भी इहो फ़ैसिलो आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी इहो फ़ैसिलो आहे, इमाम जाफर सादिक जो, इमाम मोहम्मद बाक़र जो, 12 इमामनि जो, हज़रत रोज़े बनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो, ऐं हज़रत पीसी सिबगतुल्लाह शाह अव्वल पीसी तजरवारा उन्हनि पंहिंजी मलफूज़ा शरीफ में लिखियो आहे त मुत्तफ़क़ा इहो फ़ैसिलो आहे त मख़लूक़ में नबियनि खां बाद में अफ़ज़ल तरीन शख़्सियत हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आहे। फ़ज़ीलत हबीब जी ज़ात बाबरकात शान मक़ाम मर्तबो हज़रत अलीउल मुर्तज़ा जो हदीस पाक में हबीब जी ज़ात बाबरकात बयान फरमायो आहे। जुज़वी फ़ज़ीलतूं हर गुलेरा ख़ुशबू दी करे, हर गुल जी खुशबू पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। अली साईं जी इहा बि फ़ज़ीलत आहे कसीरा मयसर नशद ई सादत बकाबा विलादत बमस्जिद शहादत। माना अहिड़ो को माण्हू नथो लभे जेको ॼमे त काबे में ॼमे, जे शहीद थिए त मस्जिद में शहीद। सुभान अल्लाह। हकीम बिन हिज़ाम जे लाइ ॾींदो आहे, नबी पाक जो सहाबी हो हकीम बिन हिज़ाम, उन जे लाइ बि आहे त काबे में ॼाओ, पर उन जी शहादत या शहादत वरी मस्जिद में, इहा फ़ज़ीलत उनखे न आहे। अली सिंह जी फ़ज़ीलत आहे जो ॼमे बि अल्लाह जे घर में त शहीद बि थिए त अल्लाह जे घर में। मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु ॼाओ, अखियूं न पियो खोले। सुभान अल्लाह। अम्मा हुसैन फातिमा बिनते असद परेशान, पुटड़ो अल्लाह से उनके सलामत रखे, जाओ पर अखियूं न पियो खोले। वजह कहिड़ी आहे? अबू तालिब खे जीत के हकीम के तबीब खे ॾेखारे अच। हकीम तबीब खे ॾेखारियूं जो नब्ज़ ॾिसूं था, अखियूं सही आहिनि, तबियत सही आहे, अखियूं अलाए छो कोन थो खोले। वरी ॿिए कंहिं माण्हूअ खे, वरी टे कंहिं माण्हूअ खे हबीब जी ज़ात बाबरकात वेलहा के सफ़र ते आमिना जा लाल वापसि मोटिया। मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर पई अबू तालिब जे घर पुटड़ो ॼाओ आहे। महबूब आया, फातिमा बिनते असद नबी पाक जी चाची जंहिंखे नबी सी पंहिंजे माउ जो दर्जो ॾिनो हो, हबीब जी ज़ात बाबरकात जी बारगाह में पहिरियां ई खयो बीठी आहे। साईं बचड़ो आहे, अखियूं न पियो खोले। हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो त बचड़ो मूंखे ॾियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अली साईं खे पंहिंजे हंज में या झोलीअ में खयो आहे, चेहरे ते कपिड़ो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात ये कपिड़ो हटायो, जीअं जो कपिड़ो हटियो अलीअ दीदूं खोलियूं, मुस्तफ़ा जो दीदार कयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह। साईं तव्हां न दवा ॾिनी न दुआ ॾिनी, न दम कयो न फीणूं रखियो, इएं सिर्फ़ तव्हां चादर हटाई, कपिड़ो हटायो ऐं बचड़े अखियूं खोलियूं। पाण फरमाईंदा अम्मा तुंहिंजो बचड़ो त इरादो करे आयो हो त जेसि ताईं मुस्तफ़ा जो चेहरो अॻियां न ईंदो अखियूं न खोली। सुभान अल्लाह। फिर मारली शाह गोरवी तॾहिं थो फरमाए इस सूरत नूं में जाना खां जाना खां, इस सूरत नूं में जाना खां के जाने जहाना खां। सच आखे तेरा दी में शाना खां, सच आखे तेरा दी में शाना खां। जिस शान तू शाना सब बनिया सुभान अल्लाह। माँ अजमल का सुभान अल्लाह, माँ अहसन का माँ अकमल का। किथे मेरे अली किथे तेरी सलाह, किथे मेरे अली किथे तेरी सना। मुश्ताक अखियां किथे जालड़ियां सुभान अल्लाह। माँ
अजमलक मा अकमलक मुख जन बदर शाशानिए मथे चमक दिलाट नूरानिए काली जुल्फ ते अखे मस्तानिए काली जुल्फ ते अखे मस्तानिए मखमूर अखा इन मद भरिया सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। हर जिते अली सिंह जाओ काबे में जाओ था गाल समझण दी आ जाओ किथे काबे में पर काबे में उन टाइम ते 360 बुत टंगियल हुआ अली जमे काबे में पर जे काबे में शिरक ऐं कुफ्र जी गलागत हुजे त अली उन सनम कदे दे कोन निहारींदो आहे छो त ओ हक़ सां गॾु कोन्हे काबो हक़ पर जेको काफ़रन मुशरिकन बुत टंगिया हा उहे नाहक़ हा नाहक़ दे छो त अल हक़ मा अलियन व अलियन मा अल हक़ हक़ अली सां गॾु आहे अली हक़ सां गॾु आहे जमे काबे में वॾी फज़ीलत आहे न बेशक ॻाल्हायो बेशक पर मां चवां थो इन खां वॾी फज़ीलत आहे जो जमे काबे में पर काबे ॾे न निहारे इंतज़ार करे त हक़ किथे आहे ऐं जॾहिं जो हक़ आमिना जो लाल अचे त अली अखियूं खोले माना ज़हन में रखजा अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म उस्मान गनी अली तकियो कोन कयो अबू बकर हक़ ते आ तॾहिं अली उन सां गॾु आहे फारूक हक़ ते आ तॾहिं अली उन सां गॾु आहे उस्मान गनी हक़ ते आ तॾहिं मौला अली उन सां गॾु आहे अञा बि ज़हन में रखजा इमाम हसन इमाम हुसैन अबू बकर उमर उस्मान सां गॾु हा हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु सां बि गॾु हा छो त अबू बकर बि हक़ ते उमर बि हक़ ते उस्मान बि हक़ ते मौला अली पाण आहे हक़ अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हक़ ते आ पर जॾहिं नाहक़ जी ॻाल्हि आई त पोइ सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद हक़ा के बिना इला इला हस्त हुसैन सुभान अल्लाह हक़ हो त ये सभिनि सां गॾु हा नाहक़ आया त पोइ अली कोन्हे परवाह कान्हे नाहक़ आयो इमाम हसन न आहे गॾु परवाह न आहे अकेलो हुसैन मैदान ते आयो जे हक़ हो त असीं सभई गॾु हासीं पर जे नाहक़ ते आहे त मां हुसैन अकेलो पंहिंजे बचड़नि सां गॾु जान क़ुर्बान करण जे लाइ सिर जी बागी रखण जे लाइ ॾियण जे लाइ तयारु आहियां पर कॾहिं बि असां हक़ सां गद्दारी कान कई आहे नाहक़ जो करे असां साथ ॾिनो ई कोन्हे को हिन जे करे त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान शरीफ आने हो है मुफ्ती साहब आए नबी जा अहल बैत अल्लाह जो इरादो आ त तव्हां खां हर क़िस्म जी पलीती खे परे करे वयो तहिरकुम ततहीरा ऐं तव्हां खे पाकन पाक करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान ऐं हर मुसलमान चाहे कहिड़े बि फिरके सां ताल्लुक़ रखण वारो हुजे वो चवंदो आहे त नबी पाक जा अहल बैत पाक नबी पाक जा अहल बैत ॻाल्हायो नबी पाक जा अहल बैत पाक छो जिनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान जिनकी पाकी
खुदाए पाक करता है बयान, जिनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान। आए तकदीर से जाहिर है शान अहल बैत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ये पाक है तब पाक ना पाक अदा करके माना जी पाक आहिन त अबू बकर उमर उस्मान ये पाक त इन्हनि जी खिलाफत बि पाक आहे। सुभान अल्लाह। तॾहिं त अहल बैत जेकॾहिं अहल बैत पाक आहिनि, हज़रत अली अहल बैत न आहे? ॿुधायो, हज़रत अली अहल बैत न आहे? छा इमाम हसन अहल बैत कोन्हे? छा इमाम हुसैन अहल बैत न आहे? छा ख़ातून जन्नत न आहे? अल्हम्दुलिल्लाह इन्हनि खे त नबी से दुआ घुरी, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, या अल्लाह ही मुंहिंजो अहल बैत आहे। पर असांजो परख आलम चवंदो आहे मुस्तफ़ा जी आल पाकन पाक आहे। वाह, सही। सिंधी त सम्झो था न? बेशक सही। मुस्तफ़ा जी आल पाकन पाक मुल्किरन जे मथे में खाक आ, मुल्किरन जे मथे में खाक आ, मुस्तफ़ा जी आल पाकन पाक आ, मुस्तफ़ा जी आल या त जंग ॾिसे जे हा त पोइ कुझु न कुझु वरी मौली जो साथ ॾियूं था। हाणे चंद कोन ॾिठो आहे हाणे प्रोग्राम तो वर गया न सही, ईअं कोन। त पोइ हाणे चओ त सही न कुझु ज़ुबान त चयो न। हा सही, चयो न। मुस्तफ़ा जी आल पाकन चओ चओ मुस्तफ़ा जी आल पाकन मुल्किरन जे मथे में मुल्किरन जे पर मुस्तफ़ा जी आल पाकन नकंदा काफ़िर बुधी जंग जो इसमें अज बल कनंदा नारे है नहीं आवाज़ सां नारे हैदरी। नकंदा काफ़िर बुधी जंग जो इसमें नकंदा काफ़िर बुधी जंग जो इसमें शेर हक जी हक लहे बदनाक शेर हक जी हक लहे बदनाक मुस्तफ़ा जी आल पाकन पाक मुस्तफ़ा जी सुभान अल्लाह। बाग पर दीदार प्यारी फातिमा बाग पर दीदार प्यारी फातिमा जय जो बाबू साहिब लौलाक जय जो बाबू साहिब लौलाक मुल्किरन जे मथे में खाक आ मुल्किरन जे मथे में खाक आ मुस्तफ़ा जी आल पाकन हसन मीर हुसैन हजरत जाहिया आमना जे लाल जाहिया हसन मीर हुसैन हजरत जाहिया जिन जले हूरो मलक मुश्ताक
जिन जले हूरो मलक मुश्ताक आ मुल्क रंग जे मोहब्बत में खाक आ मुल्क रंग जे मोहब्बत में खाक आ मुस्तफा जी आल पाकन पाक आ सुभान दीन ले तेरी सजने दुखा दिठा अल्लामा मोहम्मद इदरीस दामद बरकातुहुल आलिया दीन ले तेरी सजने दुखा दिठा दाहिरी तन ले जन्नत ओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तन ले जन्नत ओ पाका मुंहिंजी औकात में मुंहिंजो सजणी जो दुश्मन हुअं ई कोन्हे पर जे आयो तॾहिं माण्हू हुनखे फ़ैसिलो करे कढी ॾींदो छो आयो आहे बिना दावत जे तोखे कंहिं सॾु कयो आहे वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ो तव्हांजो शान ख़ुदा जो कसम आहे कीअं न जन्नत उन्हनि जी औकात हुजे जो माउ हसरे करीमनि जी माउ अम्मा जन्नती औरतुनि जी शहज़ादी हुजे पाण जन्नती नौजवाननि जा सरदार हुजनि ऐं अली अल मुर्तज़ा त ख़ुदि पाण जन्नत जो टिकट विराइण वारो आहे दाहिरी जन्नत तन जे दाहिरी तन ले जन्नत ओता का मुल्किरल जे मोहब्बत में खाक आ मुल्किरल जे मोहब्बत में खाक आ मुस्तफा जी आल पाकन पाक आ मुस्तफा जी आल पाकन पाक आ मुझा दोस्त वीर मुसलमान बामा अर्ज पे कयो अल्लाह सी फरमायो इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत यानी अल्लाह सी अल बैत कार क़िस्म जी पलीदी के परे करे छडियो आ माना मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु तआला हजरत अबू बकर सिद्दीक फारूक आजम उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला मुसा गदो आ ओए मौला अली सा गदो आगन अल हक अलीन वालियुल्लाह अल हक हक अली सा गदो आ ऐ अली हक सा गदो आ शेर खुदा अखियूं कोन खोलियो मुस्तफा जो चेहरो आयो अली सिद्दीक़ खोलियो हबीब जी ज़ात बाबरकात जो दीदार कयो माना काबे में ॼमण फज़ीलत आहे पर इन खां मथे अली जो गदो काठा जो चढ़ काबे में 307 बुत भरिया पिया हुजनि अली नज़र खणी निहारी दोगोने इंतज़ार कंदो आहे उन जो जेको हक़ वारो नबी मोहम्मद करीम हज़रत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हिन उम्मत जो पहिरियों मुबल्लिग मौला अली नबी सही से आयत नाज़िल थी त सही पंहिंजे अंदर अशीरतकल अक़रबी करीबी रिश्तेदार मिट जेके तव्हांजा खूनी रिश्तेदार उन्हनि खे बि तव्हां दिल जूं ख़बरूं ॿुधायो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अली खे फरमा प्यारा अली तूं वञ फलाणो 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 हुन में अबू जहल बा अबू लहब बा उतबो आ शेबो आ वलीद आ मुगीरो आ सभी जेके काफ़िर हा सनादी दे कुफार उन्हनि खे वञी मुंहिंजो पैगाम ॾेई आ न्यापो ॾेई आ फलाणी जाइ ते मां उन्हनि खे सदो कया मूंसां जी मीटिंग कल मुशावरत कल मां मजलिस को ठाही आ अली साईं जो सभिनी खे दावत ॾेई उन्हनि खे हमद बंद ॿुधाए आयो टाइम वक़्तु ॿुधाए आयो पाण अची नबी साईं सां गॾु वेठो टाइम थियो त माण्हू गॾु थींदा विया जॾहिं सभई गॾु थिया रसूलुल्लाह उन्हनि जे विच में पंहिंजे नबूवत जो ऐलान कयो जॾहिं नबूवत जो ऐलान कयो त पहिरियां अबू लहब उथियो जंहिं नबी पाक जे शान में गुस्ताखी कई उन खां पोइ ॿियो काफ़िर उथी वियो टियों काफ़िर उथी वियो चोथों काफ़िर उथी वियो अली साईं जी उम्र ओॾी महिल का 11 सालनि जे क़रीब हूंदी अञा घणी उम्र कान हुई अली साईं जी जॾहिं सभु उथंदा विया मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जे चेहरे ते गम जा आसार थी बीठा हज़रत अली साईं उथी बीठो नबी पाक खे अर्ज़ कई सीने ते हथ हणी या रसूल अल्लाह जान तोखे छॾे ॾे मां कोन छॾींदुमि जान
सां गॾु आहिनि नबी करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा अली तो जहिड़ा जवान ई मूंखे खपनि ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे हबीब जॾहिं हिजरत कनि पिया मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अबू बकर सिद्दीक़ जो इहो मक़ाम आहे जो इन हिजरत रसूलुल्लाह सां गॾु कई हुज़ूर अलैहिस्सलाम अली खे फरमायो अली जी साईं पाण फरमाईंदा हीमो जो बिस्तरो थी जी साईं हीमो जी चादर जी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह ही चादर और इन बिस्तरे ते सुन ही फलाने काफिर दी अमानत है ये फलाने काफिर दी अमानत है ये फलाने काफिर दी अमानत है अमानत दई मदीने पाक पहुंच जा मां मोहम्मद हला तो हिजरत करे अमानत दी सुबह जो पहुंच जा अली सी जे तो ठीक है या रसूल अल्लाह जेको तमा जो हुक्म अली सी जे तो चादर ओरे मां सुमी रहे अमानत वनी काफिरन के मां सुबह जो दिनो वरी बटन के आन का मदीने पाक मां पहुंचस कई मां पुछा कई अली उन मौत वाले बिस्तरे ते तोखे निंड आई अली चवे तो अल्लाह जो कसम जहिड़ी निंड उन रात आई अहिड़ी निंड मूं कॾहिं कान अली कीअं उहो त मौत जो बिस्तरो हो ये त मौत जो बिस्तरो हूंदो तव्हांजे लाइ ॻाल्हियूं ॿुधण वारनि जे लाइ मां अलीअ जे लाइ मौत जो बिस्तरो कोन हो छो ये रसूलुल्लाह मूंखे चयो हो अमानतूं वठ चादर ओढ़े सुबह जो उथी अमानतों काफिरन खे ॾिजा ॾई मदीने पहुच जा अली चवे थो त मां हर रात मुहासिबो कंदो आहियां अॼु छा कयुमि नेकियूं केतिरियूं ख़ताऊं केतिरियूं हालांकि अलाह जी उन्हनि खे महफ़ूज़ कयो आहे मासूम सिर्फ़ अलाह जे नबीअनि ऐं फ़रिश्तनि जी ज़ात आहे फ़रिश्तनि ऐं नबीअनि खां सवाइ को मासूम कोन्हे को पर वली सहाबा या अहल बैत उन्हनि जे लाइ महफ़ूज़ आहिनि उहे ख़ता खां जो अलाह जी उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो आहे उहे पंहिंजे पाण खे बि गुनाहनि खां बचण जी कोशिश कंदा आहिनि हज़रत मौला अली तो फरमाए त मां उहा चादर जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अमानतूं ॾई मोट जा त मां चयो हाणे जेसि ताईं मां मदीने न पहुचंदुसि तेसि ताईं मलकुल मौत खे बि इजाज़त कान्हे मुंहिंजो रूह कब्ज़ करे छो त मुस्तफ़ा जी ज़ुबान मां निकितो आहे त अमानतूं खणी काफ़िरन खे ॾई मदीने पहुच जा माना मदीने ताईं पहुचण जी ज़िम्मेदारी रसूलुल्लाह मूंखे ॾई छॾी आहे मुझा दोस्त सदीर मुसलमान भा हबीब जी ज़ात बाबरकात ये अल्लाह जा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात से एडी मोहब्बत ऐं चाहत हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हिजरत करे मदीने पाक पहुता नबी से मुवाफ़ात कायम कई फलानो अंसारी उन जो फलानो मुहाजिर भावा फलानो मुहाजिर फलाने अंसारी जो भावा मुवाफ़ात कायम थी अली सही पे हिजरत करे आयो हो पर नबी से के अंसारी सहाबी खां उन जी भाईटी कार कराई हुई अली से नमानो ये चेहरो नबी पाक जी खिदमत में अर्ज करे खिदमत में पेश करे अर्ज को क़िबला मां अली जो तक को भा तमा दिनो कोन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरह अली घबराए न तू मुझो दुनिया में भाव रही त आखिरत में मुझो भाव पर ये कोने को तो ना कापो अली से नबी से के चांदो जो नबी जी मोजो भावा नबी जी मोजो भावा न उना कापो वाली चांदो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह तो जे मथा मोजा अबू अम्मा कुर्बान बनन वो कद काट वो आसागी इज्जत वो आसागी हद खा वधी के एहतराम हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हकीकत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दिल में त मोजा दोस्त अजीज मुसलमान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जने करे करे जन्नत रनी ही फलानो जन्नतिया फलानो जन्नतिया उन में चौथे नंबर पे नालो मुस्तफा करीम हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमायो अशरे मुबशरा में हज़रत मौला अली के नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात शामिल फरमायो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खैबर वाले उन जने खैबर वारो वो किलो फतह कोन पियो थे दरवाजो वो खुले कोन पियो यहूदी परे बे पासे खां मजबूती सां उन खे
पकड़ूं बीठा उनके मजबूत किस्म सां उनजी तहवील कयूं बीठा जॾहिं महीनो गुज़री वियो ऐं को बि तरतेल कोन पियो निकिरे फतह जो को रस्तो नज़र कोन पियो अचे अलाह जे हबीब फरमायो सुभाणे झंडो उनजे हथ में ॾींदुसि जंहिंसां अलाह ऐं उनजो रसूल मोहबत थो करे ऐं जंहिंसां अलाह ऐं उनजो रसूल मोहबत कंदो उनजे हथ में झंडो ॾींदो अलाह से असांखे फतह ॾींदो हज़रत उमर फारूक तो फरमाए मां बि दुआ पियो घुरां काश इहो झंडो सुभाणे मूंखे मिले कंहिंजी दिलि चांदी जो मूंखे झंडो न मिले हर कंहिंजी तमन्ना ऐं आरज़ू हुजे ॿियो ॼारो थियो नबी से फरमायो आइन अली अली किथे आहे साईं उनजूं अखियूं उथियल तबियत नासाज़ आहे अली सिंह जी तबियत सही कान्हे अखियुनि में तकलीफ़ आहे नबी से फरमायो वञो हज़रत अली खे सॾे अचो हज़रत अली अल मुर्तज़ा आयो मुस्तफ़ा करीम फरमा प्यारा अली छा थियो आहे छा अखियुनि में तकलीफ़ आहे अखियूं उथी पयूं मुस्तफ़ा फरमा मुंहिंजे होदे तोखे तकलीफ़ हुजे हबीब पंहिंजो लुआब दान करियो हिकिड़ी अख में लगायो ॿी अख में लगायो मुस्तफ़ा करीम पंहिंजो हथ मुबारक घुमायो हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो अली अखियूं खोल अली मुर्तज़ा अखियूं खोले त जे रब ज़ुल जलाल जो कसम ॼण त मुंहिंजूं अखियूं उथियल हुयूं ई कोन अभी फरमा अली ही झंडो खन ऐं इहो झंडो खणी मैदान ते वञ ऐं तुंहिंजे हथ ते तोसां अलाह मोहब्बत थो करे अलाह जो रसूल मोहब्बत थो करे तुंहिंजे हथ ते असांखे कामयाबी मिलंदी 40 ॼणा जंहिंखे मस चोरींदा हा जंहिं किले खे हज़रत अली अल मुर्तज़ा हिकिड़े ई दम सां उन दरवाज़े खे तोड़े हज़रत अली जे मथां झलियो ऐं जेके ॿिया सहाबी उन किले में अंदर दाख़िल थिया अली उन दरवाजे के झलियो पिछवा साहब उन दरवाजे के मथा वे अंदर दाखिल थियन पिया ऐं अली पान अंदर दाखिल थियो त उन दरवाजे जो हिकड़ो हिस्सो जंहिंखे पाण छिक ॾेई छॾियऊं जंहिंखे बि 10-12 माण्हू इहे तोड़े कोन सघंदा अली खाॿे हथ में उनखे पकड़े उनखे धार कयो तो हले साॻे हथ सां तलवार करे असां चवंदा आहियूं शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार ला फतह इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार ला फतह इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार इस्लामी तमाम ग़ज़वात में हज़रत अली शिरकत फरमाई सिर्फ ग़ज़वा तबूक में हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक जे हुक्म सां रही पिया उन टाइम ते बि अली से दुखारो थियो हो नबी से के जेसी तमाम मूंखे ॿारनि ऐं औरतुनि जे विच में मां अली खे छॾियो पिया वञो नबी से दिलासो ॾिनो नबी से फरमाइनि था अली घबराए न मां तोखे ईअं न त तूं घटि आहे इन जे करे तोखे ॿारनि या औरतुनि जी निगहबानी लाइ छॾियो थो वञा मूं वटि तुंहिंजी मंज़िल ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत हारून अलैहिस्सलाम जी मंज़िल हुई मर्तबो हो पर फ़र्क़ु इहो आहे त हारून नबी हो मां अल्लाह जो नबी आहियां मूंखां पोइ ॿियो को नबी कोन ईंदो तोखे नबूवत कान्हे मिली हारून नबी हो बाक़ी मंज़िल मर्तबो उहो ई मूं तोखे ॾिनो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम खे अता फरमायो हो यानी हर ग़ज़वा में हज़रत अली अल मुर्तज़ा मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात सां गॾु हो बहादुरी बि अली ते नाज़ कंदी आहे शुजाअत शेर ख़ुदा ते नाज़ कंदी आहे शुजाअत दुनिया जे बहादुरनि में होंदी पर सदको ऐं खैरात मौला अली मुश्किल कुशा हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी तरे त मौजूदा 82 अफराद हज़रत इमाम हुसैन जा सां गॾु हा टोटल माना मर्द औरतूं सभु गॾु 82 अफराद हा करबला जे मैदान में साम्हूं मिलण वारा हा 22,000
यजीदी फौज में जेके अमर बिन साद जी जेके निगरानी में उन जे सिपह सालारी में जेके उन जे कमांड में हा माना 22,000 जी फौज ऐं हेॾा 82 हा पर इन्हनि वटि बहादुरी ही मौला अली इन्हनि वटि शुजाअत हुई मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा अली अल्लाह ताला जी पोइ 82 पर जॾहिं मैदान ते आया त बेटा गोल फरमाईंदो त कामिल करबला में आया सूर्य शेर मारे मुसे ॾिनसी ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दलेर पसी हमलो मीर हुसैन अल्लाह सी जल शानु जी ज़ात बाबरकात शल असाई तमा के महबूब जे सहाबा जो हबीब करीम अलैहि सलातो व सलाम जे अहल बैत अतहार जो अदब एहतराम करण जी तौफीक अता फरमाए मुके तमाम खुशी थी साईं सैयद इमाम अली शाह साहब जो माशाअल्लाह जोश जज्बो मोहब्बत और अकीदत और मेहनत ॾिसी जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सी जल शानो खेस मेहरबानी फरमाए पुटड़ा अता फरमाया हिंदर हिकिड़ी न्याणी अता फरमाई ऐं उन न्याणी ऐं पुटड़नि जे ख़ुशीअ में ही अकीको कयो आहे अकीके जे ख़ुशीअ में ही अलीम शान ही प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे अल्हम्दुलिल्लाह न्याणी रहमत आहे न्याणी अल्लाह जी ज़ात बाबरकात जो तोहफ़ो आहे न्याणी खे कॾहिं बि वज़न महसूस न कराईंदा कयो त न्याणी को बोझ आहे न्याणी को वज़न आहे तॾहिं दौरे जाहिलियत में न्याणी खे ज़िंदा खत खोटे मिटीअ जे हवाले कयो वेंदो हो खत खोटे पूरियो वेंदो हो मारियो वेंदो हो दफ़नायो वेंदो हो मौजादा उन टाइम ते आमिना जे लाल उन जहालत वारी रस्म खे ख़त्म कयो मुस्तफ़ा करीम खे रब 4 न्याणियूं अता फरमायूं घणियूं साईं कला घणियूं मता को कता के सुई घुमाए त हिकड़ी ही टे हुई कोन हिकड़ी जे करे मञींदो टे न मञींदो त खातून जन्नत तव्हां खां नाराज़ थींदी खातून जन्नत खे बि मञबो त खातून जन्नत जे भेनरुनि खे बि मञबो खातून जन्नत जूं टे ॿियूं भेनरूं माना नबी पाक जूं साहिबज़ादियूं 4 साहिबज़ादियूं पर खातून जन्नत जॾहिं मुस्तफ़ा जी बारगाह में ईंदी हुई आमिना जो लाल उथी बि खातून जन्नत जो इस्तक़बाल कंदो अभी भाकुर पाईंदा हा पेशानी ते चुन्नी दींदा हा मुस्तफ़ा करीम पंहिंजे घर में या पंहिंजे हंच में विहारींदा हा खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा सा मोहब्बत जो इज़हार फरमाईंदा हा त मौजादा न्याणी बोझ काने का न्याणी अल्लाह जी रहमत न्याणी अल्लाह जी ज़ात बाबरकात जी नेमत पुछा उन खां कर जंहिं वटि न पुट जी नेमत न न्याणी जी नेमत उन खां क़दर पुछा कर त औलाद जो कदर छाए औलाद केडी वडी नेमत आहे दुआ आहे त अल्लाह सी जल शानहू खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे सदके में अल्लाह सी बे औलाद के नेक नरीना औलाद अता फरमाए रब्बुल अव्वल शरीफ जो महीनो अचे पयो अल्लाह सी महबूब जे मिलाद जे सदके मुस्तफा जी विलादत जे सदके अल्लाह सी बे